लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भले का साईं पोइ तव्हां हाणे पंहिंजो कमकार जीअं ई तव्हां सम्झो त हाणे हीअ हिकिड़ी शिकिल अची वई आहे हिन जी पोइ हिसामुद्दीन साहब वटि पहुतो पोइ उन जा रिएक्शन ऐं उनजो रिएक्शन छा हो? साईं इहो मां जीअं अर्ज़ु कयो त जॾहिं उन्हनि मूंखे चयो जवाबु ॾिनो उनखां पोइ इहो हफ़्ते 10 ॾींहं में इहो कमु थी वियो ऐं हू एॾो परेशान थी विया ऐं बिल्कुलु अखियूं फाटी वियूं आहिनि चवणु लॻा हीअ तव्हां कमु कयो कीअं आहे? मुंहिंजनि पुटनि त मूंखे ॿुधायो त हीअ थी कोन थो सघे तव्हां इहो कीअं कयो आहे कमु ऐं ॾाढो परेशान ऐं कुझु ईअं बहरहाल मूं उन्हनि खे ॾेखारियो मुंहिंजो हीअ कमु त थी वियो आहे हाणे मूंखे रुॻो हिन में मसालो इहो आहे त हिन में लाइनूं जेके आहिनि इहे रैग्ड थियूं अचनि का किथे थी ख़तमु थिए वरी ॿी वॾी लाइन आहे त जस्टिफाई नथियूं थियनि त तव्हां जेको कयो था हिन में जस्टिफाइड आहिनि लाइनूं हीअ जस्टिफाई नथियूं थियनि लाइनूं किथे किताबनि में अख़बारनि में इहे खपंदियूं आहिनि तव्हां इहो ॿुधायो त हिनखे जस्टिफाई कीअं कजे चवणु लॻो इहो त असां कोन ॿुधाए सघंदासीं इन लाइ मुंहिंजनि पुटनि प्रोग्राम लिखियो आहे ऐं उहो प्रोग्राम जेको आहे उहो उन्हनि वॾी महिनत कई आहे सो मां उन्हनि खां पुछां उनजा घणा पैसा वठंदा छा थींदो पोइ असां प्रोग्राम तव्हां सां शेयर करे सघंदासीं सो ठीकु आहे तव्हां ॾिसो ऐं मां घर हलियो आयुसि मूं उन ते सोचणु शुरू कयो इहो कीअं थियो आहे कीअं कजे उनजो मूंखे पंहिंजो हिकिड़ो सिंपल सोल्यूशन पंहिंजो अची वियो यानी जंहिंमें का प्रोग्रामिंग जी ज़रूरत ई कान्हे उहो सॉफ्टवेयर जूं जेके कमांड्स ॾिबियूं आहिनि उन में मूं हिकिड़ी सॉफ्टवेयर मां ॿी सॉफ्टवेयर में ट्रांसफ़र कयो उन में कमांड ॾिनमि त उन में हू जस्टिफाई थी वियूं 2 ॾींहंनि खां पोइ वरी मां वियुसि खणी ऐं वरी उन जी साॻी हालत की हीअ तव्हां कीअं कयो इहो जस्टिफाई कीअं थियो तव्हां प्रोग्राम लिखियो आहे मुंहिंजो न प्रोग्राम त मूं कोन लिखियो आहे मूं सम्झो त शायदि हीअ बि ईअं ई कंदा पर बाद में ख़बर पई त उन्हनि वाक़ई बेसिक लैंग्वेज में हिकिड़ो प्रोग्राम लिखियो उन प्रोग्राम ज़रिए उहे जस्टिफाई कंदा मूं त उनखे रुॻो कॉपी पेस्ट करे हिकिड़े प्रोग्राम मां ॿिए प्रोग्राम में विझी उहो 1-2 कमांड्स ॾिनियूं ऐं उन में उहो सॼो जस्टिफाई थी वियो बहरहाल हुनजो सख़्तु इहो परेशानी आहे त हिन कमु इहो कयो कीअं आहे हाणे इहो कमु त थी वियो उन ज़माने में मां सराज साहिब सां मिलियुसि भुरोई साहिब सां बि शायदि मिलियुसि पर उन ज़माने में शायदि सराज साहिब सां ई मिलियुसि मूंखे लॻे थो तॾहिं इहो बंदर रोड ते हूंदी हुई ऐं हिते अञा इहो कमु शुरू कोन थियो हो त उन्हनि खे मूं चयो मूंखे कुझु मवाद ॾियो त मां तव्हांखे कंपोज़ करे ॾियां ऐं पोइ उन इनाम शेख जो हिकिड़ो मज़मून लिखियलु हुजे कालम कख ऐं पन या कख पन ईअं उहो उन ॾिनो उहो कंपोज़ करे ॾिनमि उहो संडे एडिशन निकिरंदो उन में 2-3 ॿियूं शयूं उन्हनि खे कंपोज़ करे ॾिनमि पर मां ॾाढो ख़ुशि हुउसि यानी जॾहिं ॾिनमि त इंतज़ारु हो त सुबुह जो अख़बार अचे मां ॾिसां अख़बार में इहो छपियो कीअं आहे नज़र कीअं थो अचे नज़र कीअं थो अचे लुक्स कीअं आहिनि ऐं जॾहिं आयो छपिजी उहा अञा ताईं मूं वटि अख़बार पई आहे किथे पई हूंदी त मां ॾिसी अलाए केतिरा भेरा उनखे ॾिसंदो हुउसि त केॾी सुहिणी छपाई थी नज़र अचे पुराणी छपाई जे भेट में अख़बार कहिड़ी आहे हिलाल पाकिस्तान हिलाल पाकिस्तान ऐं केॾी सुठी इहो संडे उनजी मैगज़ीन छपंदी उन में उन्हनि छापियो त केॾो सुहिणो छपियो आहे केॾी इन जी लिखाई केॾी ख़ूबसूरत आहे उन पुराणनि जी भेट में केॾी साफ़ु सुथरी आहे सो ॾाढो मां एक्साइटेड हुउमि पर मूंखे उन वक़्तु बि इहो ख़्यालु हो त हिन जी कंपोज़िंग जेका आहे जीअं आम कंपोज़िंग अंग्रेज़ी में कबी आहे उन खां छाकाणि त इहे 2 फॉन्ट इस्तेमालु थियणु इहो जुगाड़ इहो तरीक़ो मूं ॾिठो त इन में टाइम ॾाढो थो लॻे उन टाइपिंग में बि टाइम ॾाढो थो लॻे त ॿिए टाइप करणी आहे त ॿिए लिखो वरी एस्टरिस्क लिखो वरी इहे लिखो वरी एस्टरिस्क लिखो इहो ॾाढो वक़्तु तलब आहे ऐं इन में त 4-5 टाइम लॻी वेंदो त इनखे को हल करण जो तरीक़ो हुजे एतिरे में उहो डिसंबर अची वियो वरी मूंखे वञिणो हुजे जर्मनी पंहिंजी वाइफ जी ट्रीटमेंट जे सिलसिले में उतां जर्मनी वियुसि उतां पोइ वरी अमेरिका वियुसि ऐं उते मूं वरी कुझु सॉफ्टवेयर वग़ैरह या अलकातिब वरितमि ॿियूं शयूं वरितमि उन वक़्तु मूं इहा बि सॉफ्टवेयर वरिती त मूंखे जेकॾहिं पाण प्रोग्राम ठाहिणो पए त मां कीअं ठाहियां उहा कतब त कान आहे न पढ़ी सघियुसि एतिरो साईं उतां जो उहो वरितव सॉफ्टवेयर हा त इहो अरबी ऐं फारसी हो न हा साईं हा त उन्हनि खे तव्हां पंहिंजी मंशा ॿुधाई न उहो त मूं ईअं मार्केट मां उन्हनि सां मां बाद में मिलियुसि उहो तव्हांखे ॿुधाईंदुसि बाद में उहा कंपनी हुई
उनजो प्रेसिडेंट हो नेल्स ड्रेपर नालो हुओसि, यूटा में कंपनी हुई। ऐं हा पोइ ही तव्हां वरिता? हीउ मूं ईअं बाज़ारि मां वञी वरितो सॉफ्टवेयर, बाज़ारि में वञी वरितो सॉफ्टवेयर, इहो सॉफ्टवेयर बि खणी आयुसि ऐं ॿिया रिसोर्सिस वग़ैरह कोई कंप्यूटर जा मूं ॾिठा जेके प्रोग्राम वग़ैरह उहे बि वरितमि ऐं वापसि इहो डिसंबर या जनवरी में मां वापसि आयुमि। वरी मूं 2-3 हफ़्ता कमु कयो ऐं उन 2-3 हफ़्तनि में मूं फाइनल सोल्यूशन तयारु कयो त हिकिड़ी फॉन्ट में कीअं इनखे हैंडल कजे। ऐं उहो जेको दैट वॉज़ रियल एक्साइटिंग फॉर मी त हाणे इन जी टाइपिंग जेका आहे आम नमूने करे सघिजे थी, जीअं अंग्रेज़ी जी टाइपिंग कबी आहे विदाउट वेस्टिंग टाइम एट ऑल, बिल्कुलु यानी स्मूथली टाइपिंग करे सघिजे थी, इन जी प्रिंटिंग करे सघिजे थी ऐं इहो त हाणे बहितरीनु सोल्यूशन आहे। साईं इन हलंदे हाणे एक्साइटमेंट त वधी, किथे टुटो का मायूसी थियव या? न मायूसी ऐं सच कान थी, सवाइ इन जे जो मूंखे जेका इहा उमेदु हुई त हिन मां मूंखे को फाइनेंशियल गेन थींदो, उहा मूंखे इन दौरान आहिस्ते आहिस्ते धंधनि खां टुटंदा इहा थी त भई शायदि इन मां गुज़रान त थी वञे, पर इन मां मूंखे का जेका इहा आहे त भई को फाइनेंशियल ब्रेक थ्रू थींदो, हा का वरी मूंखे पंहिंजो का रॉयल्टी मिलंदी, ही थींदी, उहे उमेदूं मुंहिंजूं आहिस्ते आहिस्ते, छाकाणि त हिकिड़ो त असां वटि जेका आहे न त जीअं ई को माण्हू कमु इहो करे थो त ॿिया माण्हू बजाए उनखे एप्रिशिएट करण जे इहो सोचण था शुरू कनि त हिन इहो कमु कीअं कयो आहे, इहा कीअं न कीअं असांजो टोह पइजी वञे त असां पंहिंजो पाण को कमु शुरू करे ॼंग छिकियूं। सो उनजो पहिरियों कमु त इहो थियो साईं त अगेन मां माण्हुनि जा नाला नथो वठणु चाहियां ऐं इहे मूंखे बि इहा ॻाल्हि मतिलबु मूंखे पसंदि बि नथी अचे, पर थियो ईअं त पहिरीं त जंहिं डीलर मूंखे खपायो उनखे मूं चयो बाबा हीअ मूं सॼी कई आहे, हाणे तव्हां इहा हेल्प कयो मुंहिंजी इनखे मार्केट करण में। त हुनजो हा ठीकु आहे मार्केट कंदासीं, पर हाणे तव्हां ॿुधायो तव्हां असांखे घणा पैसा ॾींदो? यार कमाल था कयो, तव्हां मूंखां था पैसा वठो, मुंहिंजी त सॉफ्टवेयर तव्हां खपाईंदो 15-20 हज़ारनि में, तव्हां खपायो था पंहिंजी मशीनूं 2-2 लखनि में, तव्हां मूंखे कुझु पैसा ॾियो न, बजाए इन जो मूंखां था पैसा घुरो, तव्हां मूंखे कुझु ॿुधायो तव्हां मूंखे छा ॾींदो या तव्हां इहो हिन में कीअं मुंहिंजी हेल्प कंदो। साईं हुन शख़्स पहिरियों कमु त इहो कयो जो पंहिंजे स्टाफ खे घुराए चयईं, हिकिड़ो दॿ पटियईं उन्हनि खे, चयईं बाबा तव्हां हीउ माण्हू इनकम टैक्स जो ऑफिसर जंहिंखे न शुद्ध न ॿुध आयो आहे असां वटि, हुन कॾहिं मैकिनटॉश कंप्यूटर टच ई कोन्ह कयो आहे, कॾहिं ॾिठो ई कोन्ह अथई, ऐं हक़ीक़त बि इहा हुई। मूं जॾहिं ऑर्डर कयो त मूं तेसिताईं मैकिनटॉश कंप्यूटर इस्तेमालु ई कोन्ह कयो हो, इहे तंहिं ज़माने PC DOS ईंदा, MS DOS इहे मूं इस्तेमालु कया, मैकिनटॉश कंप्यूटर मूं इस्तेमालु, चई हिनखे का ख़बर ई कान्हे, जंहिं माण्हू ॾिठो कोन्हे उनखे कंप्यूटर मिलियो आहे महीने जे अंदरि 2 महीननि में इन सॼो इहो सेटअप हिन करे छॾियो आहे, तव्हां बाक़ी झकंदा आहियो, तव्हां ईअं ई वेठा आहियो, अची साईं उन्हनि खे दॿायईं त तव्हां ठाहियोसीं सिस्टम, मूंखे अख़बार वारनि खे खपाइणो आहे, अख़बार वारनि खे खपाइणो आहे। ख़ैर साईं उहो अख़बार वारनि खे हाणे उनजो बि नालो मां कोन थो वठां अच्छा साईं हिन शाह जी ॻाल्हि न साईं न उनजी न आहे, अञा उन खां अॻु जी ॻाल्हि आहे, अयार शाह अञा पोइ आयो, अयार शाह घणो बाद में आयो सीन ते। सो उन साहब उनखे उहो उन खां ज़ोरी साईं उन खां ठारायूं कयूं। हिस्ट्री जो हिसाब सिधो रखण लाइ उनजो नालो खणण में छा आहे? सी नालो हाणे ख़बर त माण्हुनि खे पए, अब्दुल थेबो साहब हो, अच्छा उहो उन्हनि सां डीलर सां कमु कंदो, उन ते ज़ोर भरियो त तूं पंहिंजो सोल्यूशन आण, असांखे इबरत अख़बार वारनि खे वेचणो आहे जी, असां भुरगरी साहिब जो सिस्टम छो वेचियूं, असां उन्हनि खे डायरेक्ट छो न वेचूं पंहिंजो सिस्टम। सो उन ते ज़ोर भरियूं, हाणे ज़ाहिर आहे उनखे सोल्यूशन जी अञा ख़बर त कान्हे त इहो कीअं सोल्यूशन थियो आहे, उन ते ज़ोर भरियूं, हुन सोल्यूशन कढियो, उहो एॾो पंहिंजो यानी ऑकवर्ड सोल्यूशन हो जो उन्हनि कुझु अर्सो इस्तेमालु त कयो पर उहो हली कोन सघियो,
त नतीजो इहो थियो बाद में उन्हनि वरी ॿियो को आंदो मुंहिंजो आंदो या ॿियो आंदो बहरहाल उन्हनि कयो छो त जीअं मूं चयो त ख़ुदि जेके डीलर्स हुआ जिन खां मूं इहो ख़रीद कयो सामान ऐं जिन ते मूंखे आसिरो हो त इहे हेल्प कंदा मुंहिंजी मदद कंदा इनखे मार्केट करण में ऐं छाकाणि त उन्हनि खे हिकिड़ी सहूलियत मिली वेंदी हिकु त सिंधी जा कंप्यूटर्स पहिरियों भेरो हू मार्केट कंदा ऐं त उन्हनि खां डिसअपॉइंटमेंट थी हिकिड़े तरफ़ त उन्हनि पंहिंजे स्टाफ वारनि ते अची कावड़ियो ऐं ॾमरियो त तव्हां पंहिंजो इहा शइ करे नथा सघो जो मूंखे पंहिंजो हुन खां वठिणी पए अहिड़ी सॉफ्टवेयर ठाहे ॾियो त मां बंडल कयां ऐं विकिणां ऐं ॿिए तरफ़ हिन अख़बार वारनि खे आसिरो ॾियणु शुरू कयो त मां तव्हांखे ॿियनि खां वठण जी ज़रूरत कान्हे मां तव्हांखे इहा ठाहिराए ॾींदुसि पर हिन जेको कमु उहो कयो उहो हलियो बि कोन ऐं ख़्वामख़ा अहिड़ी शइ ठाहियईं जंहिंमें उणायूं बि पंहिंजी जॻह ते हुयूं उहे वरी अख़बार में हा नज़र आयूं बिल्कुलु पर जीअं त थेबो साहब पाण मुंहिंजी मुलाक़ात हिकु ॿ दफ़ो हुई ऐं तमामु सुठो माण्हू हो पर उहो आर्टिस्ट माण्हू हो ऐं बुनियादी तरह हू कंप्यूटर जो माण्हू कोन हो उन ते जॾहिं ज़ोर भरियऊं त हुन पंहिंजो का इहा पेश कयो सल्यूशन पर उहो हलियो कोन पर इन मूंखे डिसअपॉइंट कयो इन दौरान इतफ़ाक़ सां मुंहिंजी मुलाक़ात जेकी कंपनी जा एपल जा डिस्ट्रीब्यूटर्स हुआ पाकिस्तान लाइ उन्हनि सां थी ऐं उन्हनि जो जेको चीफ एग्ज़ेक्टिव हो उहो ॾाढो पंहिंजो फ़हमीदो माण्हू ऐं ॾाढो सुलझियल इंसानु हो ऐं हुन जॾहिं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी त हिन डेवलप कयो आहे त हुन हिकदमि उन में ॾिठो त भई हीअ त एपल कंप्यूटर्स लाइ हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे त सिंध में उन लाइ हिकिड़ी नई मार्केट जा दरवाज़ा खुली विया आहिनि छाकाणि त इहे माण्हू जेके सिंधी लाइ कंप्यूटर वठंदा इहे हूअं त कंप्यूटर कोन वठंदा तंहिं करे हुन मूंसां हिकदमि चयो त तव्हां फ़िक्र न कयो असां तव्हांखे हेल्प करण लाइ तयारु आहियूं हाणे डिस्ट्रीब्यूटर्स माना त उहे सभिनी डीलर्स खे उहे पाण हैंडल कंदा पूरे पाकिस्तान लाइ डिस्ट्रीब्यूटर्स आहिनि ऐं सोहेल हमीद उन जो नालो हो ऐं ही वॉज़ फ्रॉम अ वेरी गुड फैमिली पोइ हिननि मूंसां ॻाल्हायो हिननि चयो त तव्हां ॿुधायो त तव्हां केतिरो ख़र्चु कयो आहे ऐं तव्हां केतिरी एक्सपेक्टेशन रखो था इन जी केतिरनि सालनि में तव्हां एक्सपेक्टेशन्स रखो था ईअं हिननि मूंसां ॻाल्हाए हिननि चयो त तव्हां असांखे राइट्स ॾियो असां इनखे मार्केट कंदासीं तव्हांजो इन सां को तालुक़ु कोन्हे त असां केतिरे में ॾियूं था केतिरे में तव्हां जूं एक्सपेक्टेशन्स हीअ आहिनि असां इहे तव्हांजी जेका कास्ट आहे ऐं इहो सभु मिलाए असां तव्हांखे 2 सालनि में इहो सॼी रक़म तव्हांखे हर महीने ही रक़म तव्हांखे ॾींदासीं लमसम अमाउंट 2 सालनि में ॾींदासीं 2 सालनि खां पोइ असांजो कॉन्ट्रेक्ट ख़तमु थींदो उन खां पोइ यू आर फ्री टू सेल इन द मार्केट जेतिरे में तव्हां खपायो ऐं 2 सालनि में जेका बि आमदनी थींदी उहा असांजी थींदी ऐं असां अंडर राइट कयूं था त तव्हांखे हेतिरा पैसा पास रखियो ऐं मूंखे 2 सालनि जी पैसा मिलिया जिन मूंखे हेल्प कयो ॾाढो इन दौरान सर्वाइव करण में ऐं जेका मूं 2 लख रुपया उन में इन्वेस्ट कया हुआ उहे बि रिकवर थियण में पर का इहा फैंटास्टिक कान हुई मुंहिंजे लाइ रक़म एतिरी हुई जो मां इन में गुज़ारो करे पई सघियुसि उन सां गॾोगॾु मूं इहो बि सोचियो त मां पाण बि थोरो के घणो इन में कंपोज़िंग जो कमु शुरू करे ऐं उन में कुझु पैसा त अची वेंदा ईअं इहो 1988 में इहो इन द बिगनिंग ऑफ 88 थियो भुरोई साहब सां उन ज़माने में मुलाक़ात थी उहे हिते अख़बार सां बि उन्हनि जो तालुक़ु हो ऐं मुंहिंजो पहिरियों भेरो तालुक़ु भुरोई साहब सां ईअं पंहिंजो वास्तो पियो ऐं अलाह खे जन्नत नसीब करे हीअ मूंसां तमामु प्यार ऐं मुहबत ऐं शफ़क़त सां हिते शेख सुल्तान ट्रस्ट जो हा हिते ई पंहिंजो चेयरमैन हो पर मूंसां पंहिंजो दिलि थियनि जो मां जॾहिं 2 सालनि खां पोइ अमेरिका हलियो हुयुसि त हमेशह मूंखे चवंदा त पाकिस्तान अचे त मूंसां ज़रूरु मिलिजांइ ऐं जेके न मिलंदो त शिकायत हमेशह रहंदी ऐं इहो रस्तो संदन वफ़ात ताईं हलियो ऐं अलाह खे जन्नत नसीब करे ऐं तमामु मूंसां प्यार ऐं मुहबत वारो उनजो रहियो त बहरहाल जॾहिं उन वक़्तु बि 88 में पोइ प्रेस कॉन्फ्रेंस इन्हनि कराई डिस्ट्रीब्यूटर्स हाणे मैरियट होटल हूंदो उते उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस कराई
जंहिंमें हिननि सिंध जा काफ़ी पंहिंजो दानेश्वर अख़बार नवीस ऐं ॿिया घुराया जिते काफ़ी तारीफ़ बि थी ऐं तक़रीरूं बि थियूं। मूं बि पंहिंजो उन में जेको थोरो घणो ॻाल्हाए ॿुधायो हिन जे बारे में। बिरोही साहिबु इन जी सदारत कई। पोइ उन में बिरोही साहिब जा लफ़्ज़ मूंखे अॼु ताईं न विसरंदा आहिनि, जेके अॻु में बि शायदि कोट कया विया आहिनि। ऐं चयो बिरोही साहिबु त भुरगड़ी तो इहो कमु कयो आहे सिंधी ॿोली लाइ, जेकॾहिं इहो कमु बंगाली ॿोली लाइ करें हा उते चौक ते तुंहिंजा मुजस्मा लॻाया वञंदा, पर तो कमु कयो आहे सिंधी ॿोली लाइ, फ़िकिर न कर, ॼंग खां वठी हेठि गेले तोखे छिके लाहींदा। सो बहरहाल उहा कमेंट पंहिंजी जाइ ते। ईंदड़ सालनि में मूंखे इन मां फाइनेंशियल को फ़ाइदो थियो न थियो, पर उन खां वधीक जेका सिक मुहबत ऐं मञता मिली उनजो को हद हिसाब कोन्हे। उहा अञा ताईं उहे माण्हू जिन सां मां कॾहिं बि कोन मिलियो आहियां, उहे पंहिंजो इन जा इन सिलसिले में मुहबत बि कनि था, इज़त बि कनि था। इहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते। इहे असीं सिंधी कंप्यूटिंग जो जेको पहिरियों दौरु हो, जेको ख़ुदि हिकिड़े जुगाड़ ते मुबनी हो, छाकाणि त 8 बिट कंप्यूटर हुजण जे करे ॿोली खे कंहिं कोड पेज में आणे कोन पियो सघियो, पर इहो हिकिड़ो प्रैक्टिकल सॉल्यूशन हो ऐं उन जे ज़रिए अख़बारूं, किताब, रिसाला आसानी सां पब्लिश थी पिए सघिया। पर मूंखां जेको कमु मां इहो कमु ऑन माई ओन सॼो मार्केटिंग जो करे कोन पिए सघियुसि। ज़ाहिर आहे इहे शयूं डीलर्स खे जेके डिस्ट्रीब्यूटर सां उन्हनि खे ॾियणियूं पिए पियूं, उतां इहे लीक थियणु लॻियूं, छाकाणि त उनखे ट्रोल लॻाइण वारा बि माण्हू घणा हुआ। ज़ाहिर आहे पोइ उन दौरान ॿियनि खां अलावा मूंखे सिंधी अदबी बोर्ड वारनि अप्रोच कयो। उन्हनि वटि हालांकि फ़ोटोटाइप सेटिंग मशीन हुई, पर उहा फ़ोटोटाइप सेटिंग मशीन जी कास्ट एतिरी हुई पर पेज जो किताब 200 कापियूं छपनि, 500 कापियूं छपनि, नहीं कान उहा कास्ट पंहिंजो अचे। नतीजो इहो थियो जो उहा मशीन पंहिंजो उते पंहिंजो रुगो पई मिटी सिंगार पेटी पई। उनजो प्रैक्टिकल उनजो इस्तेमालु तमामु घटि पियो थियो, सिर्फ़ु इन जे करे जो महांगी हुई, उनजो ऑपरेट करणु ॾुखियो हो ऐं उन में हिकिड़े फॉन्ट ठाहिण जी जेका पैसा वठनि पिया उहा ओतिरी पिया वठनि जेका पूरे असांजे सिस्टम जी कास्ट हुजे। पोइ मूं वटि नूर अहमद साहिबु जेको सिंधी कामेडी आहे उहो मूं वटि आया त किताबु असांखे मुमताज़ मिर्ज़ा साहिब जो किताबु आहे, मुमताज़ मिर्ज़ा साहिबु बि आयो त किताबु आहे, इहो असांखे प्रिंट करे ॾियो, इहो असांखे कंपोज़ करे ॾियो। मां ईअं सीक्रेटिव कमु त कंदो कोन हुउसि, हिकिड़ो ई कमिरो हूंदो हो, उन में उहो कमु बि थींदो हो, हीअ बि ईंदा वेठा हूंदा, चांहि काफ़ी बि हलंदी, मां हलियो बि वेंदो हुउसि, हिननि जी कचहरी बि थींदी। पोइ नूर अहमद साहिब खे बि इंट्रस्ट पैदा थियो ऐं फितरी ॻाल्हि आहे इहा, मां मतिलबु ईअं नथो चवां त का हुन, इहा फितरी ॻाल्हि आहे। जेकॾहिं शायदि मां बि उन जी जॻह ते हुजां त मूंखे बि इहो फितरी तजसुस पैदा थिए त इहो कमु कीअं कयो वियो आहे। मूंखे बि हिननि चयो, मूं चयोमांनि ठीकु आहे इहो कमु हाणे कयूं था, पर इहो एप्पल जे डिस्ट्रीब्यूटर्स खे ॾेई छॾियो आहे, हाणे इनखे कोई अॻिते वधाइण जी का सूरत हुजे उन में तव्हां अचो त पोइ हिनखे कम खे अॻिते वधायूं। बहरहाल हिननि शायदि का ख़बर हुनजी पूरी कान्हे, शायदि हिननि पंहिंजो उते बि राब्तो कयो, जेके माण्हू कमु कंदा हुआ उन्हनि सां बि राब्तो कयूं त आख़िर भुरगड़ी साहिब जो कमु कयो कीअं, कहिड़े नमूने कयो अथई। पोइ हिननि बि पंहिंजो हिकिड़ो अल्टरनेट सिस्टम आंदो, पर सिर्फ़ु पंहिंजे इन हाउस इस्तेमालु लाइ, सिंधी ॻाल्हाए, जेको पाण इन ते बेस्ड हो, जेका मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे। सॼो सिस्टम खुलियल हो, ॾिसंदा हुआ, ॻाल्हियूं ॿुधंदा हुआ, उन्हनि खां पुछंदा हुआ, उन्हनि सां राब्तो हिन जो रहंदो हो। पोइ केतिरो हिननि उन खां फ़ाइदो वरितो, उन्हनि सां गॾु पंहिंजो हीसवाणी साहिबु हो जेको कंप्यूटर इंजीनियर हो, उहो बि ईंदो हो, उहो उन्हनि खे बि सो इहे स्टार वार्ड्स ऑफ पब्लिशिंग जो तजुर्बो, उन खां पोइ कंप्यूटर जो तजुर्बो, सो दे ऑल्सो डेवलप्ड सिस्टम। पर उहो मूंखे जंहिं ते ख़बर आहे खपाईंदा कोन हुआ,
उन पंहिंजे सिंधी ॻाल्हाए उहो उन पियो ऐं उहो इस्तेमालु कयूं जेको पोइ चई साल उहो इस्तेमालु कंदा हुया। उन खां पोइ 88 में इहो कमु थियो। 89 में मूंखे PI में जॉब डेपुटेशन मिली हुई फाइनली। बेनज़ीर साहिब जो दौरु हो, सो उन ज़माने में मूंखे चयूं त बाबा तव्हांजी डेपुटेशन थी वई आहे, तव्हां हलो PI में जॉइन कयो। तॾहिं मां वियुसि PI में। PI जो डायरेक्टर नालो विसरी वियो, क्रिकेट जो मशहूरु पंहिंजो प्रेसिडेंट हो, क्रिकेट बोर्ड जो बि हो, आरिफ नालो हो शायदि, आरिफ अब्बासी। उहो उन सां वञी मिलियुसि। मूंखे चयईं त तव्हां, ऐं तंहिं ज़माने असांजो जज साहिबु कहिड़ो हो साईं PI में हो, नाला हाणे इन करे विसरी था वञनि, एज जे करे बि ऐं टाइम जे करे बि। सो जज साहिबु सी जंहिंजे करे इहे मसइला बि पोइ पीपल्स पार्टी खे सजाद अली शाह न सही, उहा हाई कोर्ट जो जज हो, अॻु सेशंस जज जो, सेशंस जज हो, एडिशनल सेशंस जज ऐं सेशंस जज आगा साहिबु पंहिंजो उते डायरेक्टर हो एडमिनिस्ट्रेशन जो। सो उन सां बि वञी मिलियुसि। आगा साहिबु वॉज वेरी नाइस विथ मी, पर मूंखे किथे समहाउ रिज़र्वेशन बहरहाल हुजे, अगेन इट्स नेचुरल त मां बि ओतिरो ई क्वालिफाइड आहियां। आई एम मोर सीनियर दैन हिम, आई हैव मोर क्वालिफिकेशन। आगा साहिबु डायरेक्टर वेठो आहे थियो, मूंखे जनरल मैनेजर कयो अथनि। मूंखे इन्हनि मोकिले ॾिनो स्टोर्स डिपार्टमेंट में, परचेस डिपार्टमेंट में। उते अली अहमद बिरोही साहिब जो नंढो भाउ अली अब्बास बिरोही तॾहिं डायरेक्टर हो। अली अब्बास बिरोही सां मुंहिंजी 1970 खां मुलाक़ात हुई, ऐं पर घणी का कान हुई, पर ही वॉज ऑल्सो वेरी नाइस। आगा साहिबु बि तमामु मुंहिंजो ख़्यालु कंदो हो। ऐं आगा रफ़ीक उते जज जी हैसियत में डायरेक्टर हो, डेपुटेशन ते वियो। ही वॉज सेशंस एडिशनल सेशंस जज, उतां ई डेपुटेशन ते वियो ऐं उतां डायरेक्टर ह्यूमन रिसोर्स या पर्सनल डायरेक्टर उते थियो। सो आगा साहिब सां उते मुलाक़ात थींदी हुई। जीअं मूं अर्ज़ु कयो मुंहिंजो ख़्यालु कंदो हो। मुंहिंजी डेपुटेशन उहा बि ॾाढी मुश्किल सां थी। उहा डेपुटेशन त प्राइम मिनिस्टर त ऑर्डर करे छॾियो, तव्हांखे ख़बर आहे त ऑर्डर करणु देर आर सो मेनी स्लिप्स बिटवीन कप एंड द टी। पोइ इतफ़ाक़ सां संदसि सेक्रेटरी जेको सिराज सलीम शमसुद्दीन, उहो मुंहिंजो बैचमेट हो इनकम टैक्स जो। ॿियो असांजो कॉमन फ्रेंड हो मरूम ज़हीर अली शाह, उहो बि इनकम टैक्स सर्विस जो। पोइ उन ते ॾाढो ज़ोर आंदो बाबा हीउ असांजो दोस्त आहे, कॉमन फ्रेंड आहे, उनजी डेपुटेशन थी आहे, इहो त कराए कमु। पोइ उन इंट्रस्ट वठी इहो इन कम में ही वॉज ऑल्सो इंस्ट्रूमेंटल। फाइनली मुंहिंजी डेपुटेशन ख़ुदा करे उहा थी। 6 महीना खनि मां डेपुटेशन ते रहियुसि। उतां बि मुंहिंजो दिलि भरिजी वियो, मुंहिंजो हाणे हितां निकिरणो आहे पाकिस्तान मां। पोइ वरी मूं मोकल लाइ अप्लाई कयो। पोइ जहाज़ ॾिसी वरी तव्हां सोचो त हाणे वञा बसि साईं, बसि मूंखे मज़ो न पिया आयो को। मूंखे जो त हाणे हालांकि रेम्यूनरेशन बि उन ज़माने जे लिहाज़ सां सुठी हुई, PI में गाॾी वाड़ी ॾिनल हुई ऐं रेम्यूनरेशन बि ठीकु हुई, पर हितां जूं कंडीशन्स मूंखे कुझु यानी लॻियूं पियूं त मां पोइ 90 में डिसाइड कयो त आई हैव टू लीव फॉर गुड। वरी मूं बिरोही साहिब खे चयो मूंखे 2-3 साल मोकल ॾियो, हीअ हिते तूं डेपुटेशन ते आया न, 2-3 साल मोकल तोखे कान मिलंदी, तूं हीअं कर, तूं 4 महीना मोकल वठी वञ, पोइ खणी एक्सटेंड कजांइ। मुंहिंजो हलो इहो बि ठीकु आहे। मूं 4 महीना मोकल वरिती, वाइफ जी ट्रीटमेंट बि कराइणी, हितां निकितुसि जर्मनी ट्रीटमेंट करायमि, उतां हली वियुसि 12 सूदो अमेरिका में वञी ॾिठो त हाणे किथे सेटल कजे। टूसान में मां एरिज़ोना में पढ़ियो हुउसि, पोइ मूं फैसलो कयो ऐं सिएटल में वञी सेटल कयां। ईअं 1990 में का ख़बर ई कान हुई, अलाह त्वार करे वञी उते पहुतुसि। हिन दौरान इहा ख़बर कान हुई मुंहिंजे वञण खां पोइ हिकदमि PP जी गवर्नमेंट वञे थी। PP जी गवर्नमेंट वई त जेके बि PP जे दौर में आया, जेकॾहिं हिते बि हुजां, मूंखे वरी वापसि डिपार्टमेंट में मोकिले ॾियनि, पेरेंट मोकिले। ऐं इहो ई हिननि कयो। मां मोकल ते हुयुसि, हिननि पेरेंट डिपार्टमेंट में मोकिलियो। मूंखे ख़बर उते आई वही पीपल्स पार्टी गवर्नमेंट, तूं पहुची वियो वापसि इनकम टैक्स ते। मुंहिंजो त अॻु में ई इरादो कोन हो। मूं वरी उहा 4 महीननि जी मोकल हुई, मूं वरी उनजी एक्सटेंशन लाइ अप्लाई करे छॾियो। मूंखे 3 साल बि मोकल ॾियो, अलाए केतिरा साल मूं अप्लाई करे छॾियो। मूंखे
ॾियो मोकल त उते वञी पोइ इहो हाणे ॿियो दौरु शुरू थियो अमेरिका जो ऐं सिंधी कंप्यूटिंग जो बि ॿियो दौरु जी इब्तिदा हल्की थी पर उहो अॻिते हली हिकिड़ी साई वठूं पोइ इन ते नाज़रीन असां सां गॾु रहिजो मोहतरम माजिद भुरगड़ी साहब सां असांजूं ॻाल्हियूं जारी आहिनि हाणे पाकिस्तान खे ख़ैरबाद चई ऐं जनाब आली पहुता आहिनि अमेरिका में ऐं बकुल सदन त अमेरिका में कंप्यूटिंग जो इहो हिकिड़ो सम्झिजे त ॿियो दौर ऐं ॿी हुनजी तरक़ी जी हिकिड़ी मंज़िल उहा तय थियणी आहे असां सां गॾु रहिजो